नाज़रीन, जेल इस्लाह घर हूंदा आहिनि। सॼी दुनिया में जेल्स खे करेक्शन प्लेसिस जे नाले सां सुञातो वेंदो आहे, यानी अव्हां जेका ग़लती कई आहे उन ग़लती खे सुधारण लाइ तव्हांखे हिकिड़ी जॻह ते रखियो वेंदो आहे। पर पाकिस्तान जा जेल्स ई लॻनि था। ताज़ो हीअ एतिरा कहिड़ा ई मिसाल असांजे साम्हूं आया आहिनि जिन में जेल्स में वेही ॾोहारियुनि केतिरा ई ॾोह प्लान कया आहिनि ॿाहिरीं दुनिया जे लाइ। सो हिकु इहो पासो आहे। ॿियो पासो इहो आहे त जेल्स में जीअं आम तौर ते असांजे माशरे में अमीरी ऐं ग़रीबी जो फ़र्क़ु आहे, ईअं ई जेल में बि अमीरी ऐं ग़रीबी जो तमामु घणो फ़र्क़ु आहे। अगरि को माण्हू अमीर आहे, पॉलिटिशियन आहे ऐं उहो अफोर्ड करे सघे थो त उनखे ए क्लास जूं फैसिलिटीज़ बि मिली वञनि थियूं। जॾहिं त अगरि को यतीम आहे, ग़रीब आहे, उन वटि को अफोर्ड नथो करे सघे त उनजी मुलाक़ात बि वॾो मसइलो हूंदो आहे ऐं उनजे लाइ आयल शयुनि में बि कीअं कटौती थींदी आहे। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे जेके असांजे इन्हनि मुख़्तलिफ़ जेल्स में ईअं थिए थो। उनखां अलावा नाज़रीन, सॼी दुनिया में इन्वेस्टिगेशन पहिरीं थींदी आहे, उनखां पोइ अगरि ॾोह साबित थो थिए त ॾोहारी खे गिरफ़्तार कयो वेंदो आहे। जॾहिं त पाकिस्तान में इंडिया बिल्कुलु ई उबतड़ आहे। पहिरीं माण्हू गिरफ़्तार थींदो आहे, उहो जेल में हूंदो आहे, रहंदो आहे, उनखां पोइ इन्वेस्टिगेशन थींदियूं आहिनि, जांच थींदियूं आहिनि ऐं अगरि उन जांच खां पोइ साबित थिए थो त हू बेॾोही आहे त उनखे आज़ादु कयो वेंदो आहे ऐं अगरि ॾोही आहे त उनखे सज़ा मिलंदी आहे। ऐं इन में अगरि ख़ासि तौर ते का औरत गिरफ़्तार थिए थी त तव्हां सोचे सघो था त असांजे माशरे में हिकु औरत अगरि हिकु राति बि जेल में गुज़ारे थी या हिकु ॾींहुं बि जेल में गुज़ारे थी ऐं पोइ उनखे इहो कोर्ट साबित बि करे थी छॾे त हू बेॾोही आहे, पर छा असांजो माशरो उनखे उहा जेका उहो मक़ाम, जेका उहा इज़त आहे उहो वापसि ॾींदो? हू पंहिंजी उहा ज़िंदगी वापसि गुज़ारे सघे थी जेका जेल में वञण खां पहिरीं गुज़ारंदी हुई? अहिड़ा ई केतिरा ई मसइला आहिनि जिन ते अॼु डिस्कस कंदासीं। ऐं भली कार चवां थी पंहिंजे महिमाननि खे। असां सां गॾु आहिनि नुसरत मंगण, IG जेल्स, उनखां अलावा ग़ुलाम क़ादिर थेबो साहब, एडिशनल IG रिसर्च बि आहिनि ऐं प्रीवियस IG जेल्स बि रहिया आहिनि, CCPO कराची बि रहिया आहिनि ऐं केतिरो ई सीनियर आहिनि पुलिस में। उन सां गॾु असां सां नूर सबा साहिबा मौजूदु आहिनि, पाण एडवोकेट आहिनि ऐं लीगल एड सां तालुक़ अथनि ऐं केतिरनि ई सालनि सां जेल में औरतुनि सां गॾु कमु करे रहियूं आहिनि। जी सर, आउं स्टार्ट कंदसि नुसरत मंगण साहिब सां। त केतिरी जीअं त मूं चयो त केतिरियूं ई औरतूं आहिनि ऐं ॿिया बि आहिनि, मतिलबु जेके क़ैदी आहिनि उहे सभु उनमें शामिलु थी था वञनि। पर अगरि ॻाल्हि औरतुनि जी कयूं था त उहे औरतूं जेके जेल्स में आहिनि ऐं अॻियां हली साबित थिए थो त उन्हनि को ॾोह न कयो आहे ऐं ठीकु मतिलबु बरी करार ॾिनियूं थी वञनि, त उनजी जेको टाइम गुज़रियो उन जेल में ऐं उनजी जेका सॼी लाइफ उनमें तबाह थी या जेको बि प्रोसीजर गुज़रियो, उनजो ज़िम्मेवार तव्हां छा था सम्झो त केरु आहे ऐं उनजे लाइ को कंपनसेशन हुअणु घुरिजे या न हुअणु घुरिजे? लॉ इन जे बारे में छा थो चवे? पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे मां इहो ॿुधायां त हिते औरत ऐं मर्द जो डिस्क्रिमिनेशन इन हवाले सां वेही सोचणु त हीअ औरत आहे त उनजो छा थींदो, हीअ मर्द आहे। हीअ जेल में अचणु या पंहिंजो पुलिस थाणे ते वञणु, FIR कटणु, इहो जेको सॼो अमल आहे उहो क्राइम सां रिलेटेड आहे। ठीकु आहे। उनमें औरत ऐं मर्द जे हवाले सां का डिस्क्रिमिनेशन कान्हे। ॾोह केरु बि करे, उहो मर्द हुजे या औरत हुजे, उनखे उन ॾोह जी पुछा गछा थींदी। उनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं को क़ानूनी अमल शुरू थिए थो जेको FIR सां शुरू थींदो आहे ऐं पोइ अची इन्वेस्टिगेशन चालान थी जेल में ईंदा आहिनि। ऐं जेल में पुलिस जो कमु न आहे त माण्हू खे ॿधी ऐं जेल मोकिले, इहो कमु अदालत जो आहे। ठीकु आहे। हर जेको बि माण्हू जेल में अचे थो, उहो चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनखे जेल मोकिलण वारी अदालत ई हूंदी आहे ऐं अदालत जो ई बसि आहे उहो जेल में मोकिले ऐं जेल खां ॿाहिरि कढे। जेतिरो वक़्तु हू जेल में हूंदो आहे त उनजे लाइ असां टर्म आहे जुडिशियल कस्टडी। हू जुडिशियल कस्टडी में हूंदो आहे। जेल असल में अदालत जी कस्टडी आहे। ठीकु आहे। छाकाणि जेको थाणे ते 14 ॾींहं इन्वेस्टिगेशन जा जेको माण्हू हूंदो आहे, उहो चाहे मर्द हुजे या औरत हुजे, उहा पुलिस कस्टडी हूंदी आहे। उन खां पोइ ई अदालत में उनखे पेश कयो वेंदो आहे ऐं अदालत ई उनखे जेल माणींदी आहे। हाणे इहा अदालत जी सवाबदीद आहे। अदालत जेकॾहिं सम्झे थी त केस जुडिशियल कस्टडी जे लाइ फिट आहे त उहो जुडिशियल कस्टडी रिमांड में मोकिले छॾींदी आहे। ऐं जेकॾहिं अदालत इहो सम्झे थी त हिन में केस में एतिरी का जान कान्हे त उन में ॾाढो अदालतूं लिबरल बि आहिनि, बेल ग्रांट करे छॾींदियूं आहिनि ऐं उहे माण्हू बेल ते रही करे अदालत खे मुंहुं ॾींदा आहिनि। पोइ जेकॾहिं या त उन्हनि खे एट द एंड ऑफ द डे या त सज़ा थी वेंदी आहे त वरी वापसि हू पंहिंजी सज़ा भोगण जे लाइ जेल अची वेंदा आहिनि ऐं न जेकॾहिं बरी थी वेंदा आहिनि त हू ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। इहो इन में पुलिस कुझु नथी करे सघे। पुलिस पंहिंजे न जेल वारो को कुझु करे सघे थो जो कंहिंखे पकड़े जेल में विझे।
न सर, मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो हो जेको मूं औरतुनि जो चयो, उनजो मक़सदु इहो न हो त विमेन जेके आहिनि, औरतूं जेके आहिनि क्राइम खां मथां आयूं आहिनि या ॾोहारी न आहिनि। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त असांजी सोसाइटी जीअं त औरतूं स्पेशली वल्नरेबल आहिनि, ऐं असांजी सोसाइटी में हिकिड़ो ख़ासि टैबू आहे औरतुनि जे हवाले सां, त मर्द त वरी बि जॾहिं जेल मां वापसि भरी थी अचे थो त सर्वाइव करे थो वञे, पर औरतुनि जो आहे त उहो जेको टाइम गुज़रे थो उहो उन्हनि जो ॾुखियो। मुंहिंजो चवण जो इहो मक़सदु न, हो। मां बाक़ी तव्हांखे उन ते थोरो ॿुधायां। हा, वरी उन हिसाब सां तव्हां रेशियो बि ॾिसो। असां वटि सिंध में तक़रीबन 20,000 प्रिज़नर आहिनि। उन्हनि 20,000 मां औरतुनि जो तादादु 250 आहे, तमामु घटि आहे। अच्छा, एतिरो ई, छाकाणि औरत जो हिसो क्राइम में एतिरो आहे, तंहिंजे करे उन्हनि जो जेको रेशियो आहे जेल जे अंदरि बि घटि आहे। रहियो सुवाल त औरत जेका जेल में रही ऐं ॿाहिरि निकिरे थी पई त उनजो हाणे इहो हिकिड़ो समाजी मसइलो आहे, ठीकु आहे न। हिनखे तव्हां क्राइम सां रिलेट त करे सघो था पिया, पर बेसिकली इहो समाजी मसइलो आहे। ऐं जेके अॼु खां असां जेकॾहिं 50 साल पहिरीं ॾिसंदासीं त सिंध में शायदि का विरले के चंद औरतूं हूंदियूं हुयूं जेल में, ऐं घणो करे फॉरेनर्स हूंदियूं हुयूं हुते। कराची जे जेलनि में या इंटीरियर में तमामु औरत जो जेल में वञणु तमामु हिकिड़ो नापेज शइ हूंदी हुई, औरतूं न हूंदियूं हुयूं। पर जीअं जीअं समाजी इवोल्यूशन थिए थी, समाज तरक़ी कंदा आहिनि, त उन में पोइ इहे शयूं अचनि थियूं पियूं। हाणे असांजी औरत इकोनॉमी में भाङे भाईवार थी वई आहे, हिसेदार थी वई आहे, त उन सां गॾोगॾु उनजो जेको रेशियो आहे क्राइम में बि वधणु शुरू थी वियो आहे। त इहा शइ थींदी, इनखे तव्हां जेके महज़ब जेके माशरा जीअं पाण मिसाल ॾियूं था न, त उन में वरी इहो बि आहे त अगरि औरतूं गिरफ़्तार बि थियनि थियूं क्राइम में या छा, त उन्हनि जो स्पीडी एतिरो ट्रायल हूंदो आहे त, ऐं जीअं ई मूं चयो त इन्वेस्टिगेशन पहिरीं थींदी आहे, गिरफ़्तार पोइ थींदो आहे। असांजो वरी थोरो इन जो बिल्कुलु अपोज़िट आहे, त उन में जेको भोगे थी न उहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। बाक़ी बेल ई ज़मानत इन ते वरी अॻियां इन ते ॻाल्हायूं था। ऐं थेबो साहिब सां ॻाल्हाइणु चाहींदसि त सर, कल्ह मुंहिंजो जेल वञणु थियो ऐं काफ़ी औरतुनि सां मिलियसि। उनमें हिकिड़ी छोकिरी फाइन आर्ट जी स्टूडेंट आहे, कराची यूनिवर्सिटी में स्टूडेंट हुई, त जॾहिं हुन ते एलिगेशन लॻो त भई हिन पंहिंजी कंहिं सहेली जो मर्डर कयो आहे हिकिड़े कंहिं माण्हू सां मिली करे। अच्छा, उन छोकिरी जो चवणु हो त रिपोर्ट्स साबित, मतिलबु रिपोर्ट्स अची वियूं त उहो मर्डर कोन हो, तबई मौत हुई छोकिरी जी। सेकेंड, हू जंहिंसां इन्वॉल्व हुई, जंहिं छोकिरो हो, उन पाण मञियो आहे त उन क़तल बि कयो, सभु थी वियो हलियो। मुंहिंजो नालो या मूंखे गिरफ़्तार कयो वियो आहे, ऐं मुंहिंजो वकील जो चवणु आहे त हाणे मतिलबु जीअं त को प्रूफ न मिलियो आहे त तोखे हाणे 6 महीना ख़ैर उनखे जेल में थी विया आहिनि, पर हाणे तूं आज़ादु थी वेंदीअ, छो जो अहिड़ो को सबूत न मिलियो आहे। पर उन छोकिरी जो चवणु हो त जॾहिं मूंखे PIB थाने ते गिरफ़्तार करे आया, PIB ईस्ट में अचे थो, त उते SSP ईस्ट जेके हा, उन्हनि मुंहिंजे मुंहं तां नक़ाब जेको आहे सो लारायो, ऐं मुंहिंजूं पिक्चर्स मीडिया खे बि कढी ॾिनियूं, ऐं सिंध पुलिस जे नाले सां जेको पेज आहे उन ते बि लॻायो, ऐं स्टोरी बिल्कुलु ई डिफरेंट करे लॻाई त जीअं त उन छोकिरे सां हिन छोकिरी जी बि इन्वॉल्वमेंट हुई, हुनजी बि हुई, पोइ हिननि करे हुननि ॿिन्हिनि मिली हुनखे मारियो या वाट एवर। अञा इहो त प्रूफ थियो ई कोन्हे त ॾोहारी आहे छोकिरी या न आहे। चवण जो मक़सदु इहो त अगरि छा इहो कंहिं कानून में आहे, या त भई अगरि का छोकिरी आहे अञा उन ते इल्ज़ाम आहे, अञा साबित बि न थियो आहे, अनमेरिड छोकिरी आहे, पढ़े पई, स्टूडेंट आहे, उनखां नक़ाब लाराए उनजूं तस्वीरूं फेसबुक जे पेज, सिंध पुलिस जे फेसबुक ते पेज ते बि रखी वञनि ऐं मीडिया खे बि ॾिनियूं वञनि। ऐं अगरि हाणे हू छुटी बि वञे थी त उन सां हू कीअं लाइफ गुज़ारंदी, इन हवाले सां मूंखे पुछणो, छा इहो कानून आहे या इहो ख़ासि तौर ते सिर्फ़ु SSP ईस्ट सम्झो तीअं करणु घुरिजे? महिरबानी। पहिरीं तव्हांखे ॿुधायां त इन सवाल जे जवाब खां पहिरीं त मुंहिंजे ख़्याल में असांखे डिस्क्रिमिनेशन न करणु घुरिजे क्राइम जे हवाले सां त औरत करे थी या मर्द करे थो, या जेको आहे उनखे छा सहूलियतूं ॾियणु घुरिजनि, या कंहिंखे ॻाल्हि ई आहे त क्राइम चाहे उहो मर्द करे चाहे औरत करे, ऐं उहो कानून जी नज़र में बराबरि आहिनि, ऐं कानून जे हिसाब सां उन में का डिस्क्रिमिनेशन कोन्हे, उनजो उन हिसाब सां एक्शन थींदो। हाणे असांजे मुल्क में जेको आहे सो जीअं त मंगण साहब बि तव्हांखे ॿुधायो त जेके क्राइम जे हवाले सां औरत जो तमामु घटि रेशियो आहे, ऐं पहिरीं त तमामु घटि हो, पर हाणे आहिस्ते आहिस्ते जीअं औरत ऐं मर्द में बराबरी जे हिसाब सां, या जेके सभई वॉक्स ऑफ लाइफ आहिनि उन में औरतूं बि हाणे कमु कनि थियूं, त आफ्टर ऑल वी ऑल आर ह्यूमन बीइंग, त उन में क्राइम जे हवाले सां उनजी इन्वॉल्वमेंट थी सघे थी। ऐं पर उन जे बावजूद बि सिंध में जीअं तमामु घटि तइदादु आहे, ऐं उन जे करे जो औरत जो क्राइम जे हवाले सां जेको लिंक आहे उहो तमामु घटि आहे। उन जे बावजूद बि आउं तव्हांखे ॿुधायां त इवन पुलिस जे हिसाब सां जेका तव्हां इन्वेस्टिगेशन जी ॻाल्हि कई,
त उन में बि जेको आहे सो जेको असांजो पुलिस रूल्स आहिनि उन में बि इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो, हालांकि इहे तमामु पुराणो पुलिस रूल्स आहिनि, 6 सदी पुराणी जो कानून आहे, उन जे बावजूद बि उन ज़माने में उन्हनि हालतुनि खे ॾिसी ऐं इहो ज़रूरी सम्झियो वियो त का बि अगरि औरत उन ते कंहिं क्राइम में इन्वॉल्व थिए थी या उन में उनखे पहिरीं त उनखे अरेस्ट नाहे करिणो, उनखे अरेस्ट करिणो आहे एक्सट्रीम कंडीशन में, एक्सट्रीम कंडीशन में अरेस्ट करिणो आहे, अरेस्ट करे ऐं विदिन 24 आवर्स त असांखे माना हुनखे हिकु राति खां वधीक उते लॉकअप में नाहे रखिणो, ऐं अगरि हिकु राति बि रखिणो आहे त उन में बि SHO बि उते रहंदो जेको, ऐं अगरि SHO न आहे त कम अज़ कम उते जो जेको ASI हूंदो वग़ैरह उहो ॿाहिरि उते हुनजी ड्यूटी ॾींदो ऐं हुनजी पंहिंजी सुपरविजन हूंदी त बिकॉज़ के औरत जो हिकिड़ो सेंसिटिव मैटर आहे ऐं उन आफ्टर वुमेन प्रोटेक्शन एक्ट हाणे त हिकु राति बि पुलिस खे नथो रखे, पहिरीं जी ॻाल्हि त हा त उहो रखिणो न आहे तव्हां, ऐं माना इहो तव्हां सोचियो त उन ज़माने में बि औरत जे लाइ स्पेशल हिकिड़े क़िस्म जी सहूलियत मुहैया कई वई त औरत खे कंहिं सूरत में तमामु एक्सट्रीम कंडीशन में हिकु राति खां वधीक न रखिणो, ऐं उहो हाणे हिकु राति बि नथो रखी सघे। प्लस हाणे त वरी असांजा वुमन जेल आहिनि त वुमन थाणा आहिनि त औरत उहे बि औरत उहा बि हिकु राति हाणे औरत उहो औरतुनि जे थाणे में रहंदी, आम थाणे में न रहंदी, जिते कराची में त आहिनि एतिरियूं औरतूं जी तइदाद बि तमामु घटि आहे। त मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त औरत जे हवाले सां शुरू खां वठी कानून में बि काफ़ी इन ॻाल्हि खे, ऐं इन करे तव्हां ॾिसो त इन हवाले सां पुलिस जूं हूअं ॾिसो क्रिमिनल जस्टिस सिस्टम जे बारे में जेके शिकायतूं आहिनि या प्रॉब्लम्स आहिनि उहे सभिनी जे लाइ आहिनि, मर्दनि जे लाइ बि आहिनि, औरतुनि जे लाइ बि आहिनि, पर को औरतुनि जे लाइ को उहे सभु साॻिया प्रॉब्लम मर्द लाइ आहिनि, औरत लाइ घटि आहिनि। तव्हां ॾिसो त एतिरो मीडिया में तव्हां ॾिसो या अदरवाइज़ ॾिसो, हाणे तव्हांजे सवाल जो जेको ब्रेक जो ब्रेक खां पोइ इन हितां ई कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन वेठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर पाण डिस्कस पे कयो त मुंहिंजो सुवाल हो त फेसबुक ते उन्हनि रखियो ऐं मीडिया खे ॾिनो नक़ाब लाइ तस्वीर, इन जे हवाले सां इहो कानून आहे या SSP साहब जी पंहिंजी एफिशिएंसी हुई? ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह मीडिया आज़ादु आहे ऐं कॾहिं को क्राइम थिए थो त उन में चाहे उहो मर्द आहे या औरत आहे त उनखे मीडिया खणे थो, पोइ चाहे उहो सोशल मीडिया आहे या प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, उनखे त मना नथो करे सघिजे। हिकिड़ो माण्हू अगरि को इन्वॉल्व आहे, जेको हर को माण्हू चाहे थो ॾिसणु चाहे थो, ऐं जेके एविडेंस आहिनि उहे ज़ाहिर आहे पुलिस खे मिलनि था, उहे पुलिस ॿुधाए थी, अपेरेंटली ही शइ ज़ाहिर थी आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त का उहा ॻाल्हि उहा जेका शइ आहे उहा त प्रूव थींदी वञी कोर्ट में अदालत में थींदी, ऐं इहो न सम्झणु घुरिजे त हाणे हीअ अगरि अरेस्ट थी आई आहे त इन जो मतिलबु त जेको आहे सो न सम्झण सर इहे न घुरिजे, पर जीअं त असां सोशल मीडिया ऐं मीडिया जेको आहे न जेका पहिरां थी फस्ट जेका हाणे जीअं सपोज़ कंहिं बि वाक़ियो अगरि ख़ैरपुर में एतिरा माण्हू मारिया त उहा ख़बर जेका आहे न वॾी ब्रेकिंग थी हलंदी, लेकिन उनखां पोइ उहे गिरफ़्तार थिया त उहा ख़बर न आहे मीडिया जे लाइ, ठीकु आहे। त ईअं ई अगरि का कंहिं औरत खे आणे ऐं PIB थाणे में विहारे या SSP उनजी पंहिंजी फेसबुक ते बि रखनि था, उन ते बि रखनि था, चवंदा ही गिरफ़्तार थी आहे, सभु आहे, त इन खां पोइ बाद में कोर्ट छा फ़ैसिलो कंदी, साल में, 1.5 में, 6 महीननि में, उन सां को फ़र्क़ु नथो पए। फ़र्क़ु इहो थो पए त ऐं जॾहिं असीं ॻाल्हि था कयूं त पुलिस बि असांजो ई हिसो आहे, ऐं रिफॉर्म्स पुलिस में ऐं हर शइ में अचणु घुरिजनि। अगरि क्राइम आहे नो डाउट, लेकिन मतिलबु असांखे पंहिंजी सोसाइटी खे ॾिसंदे ऐं औरतुनि खे जीअं असीं चऊं था त उन्हनि जो रेशो बि इंतिहाई घटि आहे क्राइम में, त पोइ त स्पेशल उन्हनि खे रिलैक्सेशन हुअणु घुरिजे न इहा वारी, त एटलीस्ट अगरि इवन असां मीडिया जे लाइ बि कोड ऑफ कंडक्ट आहे त अगरि औरतुनि खे कंहिंखे ॾेखारनि था त उहे बि उन्हनि जा चेहरा ब्लर करे छॾनि त जीअं अॻियां हली उन्हनि जी लाइफ में कुझु, छो जो इस्लाह घर या इहे सभु शयूं जेके असीं चऊं था त कंहिंखे गिरफ़्तार कयूं था इस्लाह लाइ, उन्हनि खे बहितर करण लाइ, त इहे शयूं उन लिहाज़ सां तव्हां खां पुछणु न, उन लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल में इहो ग़लति आहे ऐं SSP खे ईअं न करणु घुरिजे आहे।
अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कोन्हे। असांखे ज़रूरत न आहे त असां जेको आहे हुनखे पाण प्रोजेक्ट कयूं या फेसबुक ते अगरि हुन लॻायो या मीडिया खे ॾिनूं त उहो हुनखे ज़रूरत कोन्हे, न लॻाइणु घुरिजे। जी बिल्कुलु, मुंहिंजो बि इहो ई चवण जो मक़सदु इहो कानून कोन हो, इहो हुनजो पंहिंजो रवैयो ऐं पुलिस जा जेके रवैया आहिनि टुवर्ड्स विमेन उन्हनि खे चेंज थियण जी ज़रूरत है, बिल्कुल उन्हनि खे चेंज थियण जी ज़रूरत है। जी नूर सबा साहिबा, आप हमारे साथ हैं, आप 10 साल से लीगल एड के साथ भी हैं और जो औरतों की जेल्स हैं उसमें काम भी कर रही हैं। मेरी जो बातचीत हुई मुझे लगा कि बहुत सारे इश्यूज़ हैं, उसमें से उन इश्यूज़ में से एक इशू उनकी ज़मानत सिक्योरिटी डिपॉजिट का भी होता है। अगर वो साबित भी हो जाता है कि उनकी ज़मानत हो रही है या हो जानी चाहिए, तो सिर्फ इस वजह से कि वो पैसे नहीं होते तो बहुत सारी औरतें नहीं जा सकती हैं। तो इसमें मैं पूछना चाहूँगी उस हवाले से लीगल एड क्या करता है, और प्लस अगर कोई पैसे पहले गवर्नमेंट देती थी या उसका अमाउंट कितना था और वो अगर है या नहीं है या अब क्यों बंद है, इस हवाले से आप हमें कुछ बताएं। देखिए, मैं लीगल एड में काम करती हूँ 2004 अगस्त से, और इसका जो अमल में आया था वो जुलाई 2004 में कमेटी फॉर वेलफेयर वीमेन प्रिजनर्स बनी थी। ये पहले हम लोग सिर्फ और इसके जो चेयरमैन हैं वो जस्टिस नासिर सुमजाई साहब हैं, जो इसको रहनुमाई में काम करते हैं हम लोग। अब ये हम पहले वीमेन और बच्चों के लिए काम कर रहे थे, 2010 में वीमेन की फंडिंग से ये हमारा ये कमेटी बनी थी, अमल में आई थी। अब 2010 में जब हमारे जो ऑफिसेज हैं ये लाड़काना में हैं और सखर में हैं, हैदराबाद में हैं और नवाबशाह में हैं, ये जब अमल में आए तो फिर हमने 2010 में इसका नाम चेंज कर दिया, फिर वेलफेयर ऑफ प्रिजनर्स कर दिया, क्योंकि इस ऑल ओवर सब प्रिजनर्स के लिए है। अब यहाँ पहले हम लोग हमें जो वीमेन फंडिंग होती थी उसकी गवर्नमेंट की श्योरिटी के बद में, तो हम लोग फिर श्योरिटी रखवाते थे। वो 1 लाख की भी होती थी, 50,000 की भी होती थी, जो भी होती थी वो वहाँ से गवर्नमेंट फंडिंग करती थी और हम लोग जो है रखवाते थे उनकी श्योरिटी, काम भी करते थे, फ्री लीगल एड प्रोवाइड करते हैं हम उनको, हम उनसे कुछ नहीं लेते हैं। ठीक है, अब वो ये है कि कुछ अरसे से गवर्नमेंट की फंडिंग श्योरिटी की मद में ख़त्म हो गई है, तो हम लोग नहीं रखवाते हैं। अब हम सिर्फ श्योरिटी जमानत तो हम करवा देते हैं, लेकिन वो बेचारी जो पहले ही उनके पास कुछ पैसे नहीं होते हैं, अब ज़ाहिर उनके घर वाले भी गरीब ही होते हैं तो वो दे ही नहीं सकते हैं, तो वो इसलिए जेल में है। बहुत सारी लड़कियां इसी तरह जेल में बैठी हैं। उसकी वजह क्या है? वो गवर्नमेंट ने फंडिंग वो क्यों रोक दी है, श्योरिटी की जो दी जाती थी? श्योरिटी की फंड ये मुझे नहीं मालूम है इसका कि क्यों रोक दिया है। अच्छा, और वो गवर्नमेंट के किस डिपार्टमेंट से आती थी, ये पता है आपको? नहीं आके खबर आहे न हवाले सां? सिंध गवर्नमेंट हिकिड़ो फंड हुयो, मुंहिंजे ख़्याल आहे जेको जेसिताईं मूंखे ख़बर आहे, उन में नासिर असलम ज़ाहिद साहब जी न लीगल एड ऑर्गेनाइज़ेशन जेका इले हुआ उनखे उहो फंडिंग कंदा हुया। मुंहिंजे ख़्याल आहे लास्ट ईयर भी थी आहे, हिन साल न थी आहे, उनजो आई डोंट नो छा रीज़न छा है। अच्छा, लेकिन जैसा कि एक NGO होती है, उनको डोनर्स होते हैं, फंड मिलते हैं, तो क्या लीगल एड ने ऐसा कोई फंड नहीं रखा या कोई ऐसा प्रपोजल नहीं दिया जिसमें औरतों के सिक्योरिटी के लिए डिपॉजिट रखा जाए उस फंड में से? देखिए, ये हमारी पहले तो ये NGO नहीं है, कमेटी है, ठीक है। फिर दूसरा ये कि फंडिंग जो है हमारी गवर्नमेंट करती थी, तो अब ये मुझे नहीं पता कि सिंध गवर्नमेंट ने क्यों बंद की है, लेकिन ये कि अभी हमें 2-3 साल से नहीं मिल रही है और अब इसलिए हम लोग नहीं कर रहे हैं। हाँ, मैडम फरत हैं जो वो उनकी हैं, डॉक्टर फरत हैं जो नासिर असलम ज़ाहिद साहब की वाइफ हैं, वो अपने तौर पर जैसे किसी से करके जो भी होता है, जो बिल्कुल बहुत नहीं कर सकते हैं, उनकी श्योरिटी रखवाती हैं और उनके लिए हम लोग श्योरिटी रख देते हैं। लेकिन ऐसा है कि किसी की 2 लाख है, क्योंकि ज़्यादातर जजेज अब 5 लाख श्योरिटी रख रहे हैं, जो 4 लाख रख रहे हैं, 3 लाख रख रहे हैं, तो इसी तरह हम लोग नहीं रख सकते हैं सर। लेकिन छोटा अमाउंट रख देते हैं। इतनी ज़्यादा श्योरिटी मर्डर केस में होती है। अच्छा, और इससे जो कम भी होती है, जो डकैती के केस हैं, जो चोरी के केस, उसमें 30,000 भी होती है, 50,000 भी होती है। तो उसमें अगर कोई हमसे कहता है कि भी आप हमारी श्योरिटी रखवा दें, तो हम फिर मैडम फरज से कहते हैं, वो फिर इसका इंतजाम कर देती हैं। अच्छा सर, जस्टिस ऐं लॉ डिपार्टमेंट ने हिकिड़ी रिपोर्ट ठाही हुई जेल्स रिफॉर्म जे हवाले सां, ऐं उन्हनि उनमें कुझु रिकमेंडेशन्स ॾिनियूं हुयूं जेके क़ैदी आहिनि उन्हनि जे लाइ, जंहिंमें उन्हनि चयो त रूल 553 जेको आहे उन में चेंज आणण जी ज़रूरत आहे, ऐं जेके क़ैदी आहिनि उन्हनि खे हफ़्ते में जेको आहे सो पंहिंजे घर वारनि खे 2 दफ़ा लेटर लिखण जी, ख़त लिखण जी इजाज़त हुजे,
या शाम जे टाइम ते ऐं सुबुह जे टाइम ते कलाक विदाउट हथकड़ी अगरि इलाही को अहिड़ो बिल्कुलु सफ़ा ॾोहारी अहिड़ो न आहे ख़तरनाक त उनखे वॉक जी इजाज़त हुजे सुबुह शाम ऐं प्लस उन्हनि खे ख़त लिखण जी हफ़्ते में 2 जी इजाज़त हुजे। पहिरीं उहो मुंहिंजो ख़्यालु आहे इहो आहे जेको उन्हनि ॿुधायो त महीने 2 महीने उहो ख़त लिखी सघनि था, लेकिन जेलर जी मर्ज़ी सां हूंदो ऐं जेको उन में लिखियलु हो त ऐं उहो जेलर पढ़ंदो पहिरीं त उन लेटर में छा आहे त इहो प्राइवेसी जे बि अगेंस्ट आहे ऐं हुन जेके क़ैदी आहिनि उन हवाले सां त छा इहे जेके रिफॉर्म्स हिन जेल रिफॉर्म्स जे लाइ जेका सजेशन्स आई रिकमेंडेशन्स आई हुयूं उन्हनि ते अमल छो न थियो आहे या थियण वारो आहे या प्रोसेस में आहे? पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त ख़त लिखण ते का बि पाबंदी कान्हे। 2 ख़त हाणे बि लिखी सघजनि था, उहो कानून आहे ऐं उन ते अमल बि थिए पियो। ऐं उन खां अलावा हाणे त शयूं अञा कुझु एडवांस थियूं आहिनि त असां इन हद ते निकिरंदा जेके परे जा क़ैदी आहिनि जीअं फॉरेनर्स आहिनि त उन्हनि जी असां ईमेल बि कराए छॾींदा आहियूं, छाकाणि त ख़त एतिरो हो कोन आहे, उहो असां ईमेल बि कराए छॾींदा आहियूं ऐं उहा ईमेल थ्रू ऑफिस जे वेंदियूं आहिनि। हाणे उहो जेल हिकिड़ो सिक्योर इदारो हूंदो आहे, उन में जेका बि करस्पॉन्डेंस थींदी अंदरि ईंदी या ॿाहिरि वेंदी जेका बि कम्युनिकेशन उहा ज़ाहिरा सॼी दुनिया में आहे सेंसर्ड हूंदी, उहा ॾिठी ऐं पढ़ी वेंदी। ठीकु आहे न, उन ते को हो कोन्हे, यूनिवर्सल आहे। बाक़ी जेसिताईं तव्हां चओ त उन्हनि खे वॉक करण जी इजाज़त उहा बिल्कुलु आहे ऐं उन ते अमल थिए पियो। अच्छा हा, उन में को बि इन कानून ते प्रॉपर इम्प्लीमेंटेशन सर, लेकिन उहो ई जेको त हुननि खे वॉक करण जी इजाज़त हुजे सुबुह शाम कलाक जिन खे सज़ा मिली वई आहे अगरि सपोज त ख़बर आहे हिननि खे हिते रहणो आहे बिल्कुलु जेके सज़ा याफ़्ता आहिनि। इवन तव्हां जेका ॻाल्हि कयो आहे न इहो हथकड़ी वारो जेको रूल आहे उहो सिर्फ़ु उन्हनि जे लाइ जेके डेथ सेल में हूंदा आहिनि। जे ख़तरनाक क़ैदी आहिनि या ख़तरनाक जी ॻाल्हि न आहे, ख़तरनाक जेके डेथ सेल में हा अच्छा फांसी जा जेके मुंतज़र क़ैदी हूंदा आहिनि हथकड़ी उन्हनि खे हथकड़ी यानी वॉक कराइबो आहे कानून मुताबिक़। बाक़ी ॿियनि खे हथकड़ी हणण जी का ऐं उन्हनि खे इहा इजाज़त आहे त उहे सुबुह शाम वॉक करे सघनि था कलाक? हा कंदा आहिनि। हा बिल्कुलु कंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में औरतुनि जी जेल में त कोई शायदि ई मां ॾिठो आहे जेको हथकड़ी वारो औरत में उन्हनि में कंहिंखे बि हथकड़ी न हुई हा उन्हनि में हथकड़ी न हुई। सर प्रोसिक्यूशन जेको आहे उहो पुलिस महकमे जे अंदरि मतिलबु अंडर अचे थो कमु करे थो या प्रोसिक्यूशन अलॻि आहे? छो जो समटाइम्स हू चवंदा आहिनि अलॻि आहे, कॾहिं चवंदा आहिनि गॾु आहे। अगरि जे गॾु आहे त उनजी इन्वेस्टिगेशन केतिरी सही हूंदी, आई मीन केतिरी न्यूट्रल हूंदी, हिकिड़ो इहो सुवालु आहे। सेकेंड इहो आहे त मतिलबु पुलिस डिपार्टमेंट डिटेक्टिव जीअं हूंदो आहे न हिकिड़ो पुलिस वारो, उहो थिया आहिनि या इन मरहले में आहिनि या केसि ताईं थींदा त उहो पाण अंदाज़ो लॻाए सघनि ऐं सिर्फ़ु इन शयुनि ते न हलनि जीअं ईअं थींदो आहे त हुन हीअं चयो हुन हीअं चयो ऐं इन खां पोइ माण्हू ईंदा आहिनि? जी, जेको पहिरियों तव्हांजो सुवालु आहे, असल में प्रोसिक्यूशन डिपार्टमेंट पहिरीं पुलिस सां गॾु हो, पुलिस जे अंडर हो, पर हाणे इहा ॻाल्हि कोन्हे। ऐं जेको असांजो क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे पूरो, उन जा 4 इहे कंपोनेंट आहिनि। उन में पहिरें नंबर ते पुलिस आहे जेका अलॻि आहे, उन खां पोइ वरी प्रोसिक्यूशन आहे ऐं प्रोसिक्यूशन जेका लॉ डिपार्टमेंट जे अंडर हूंदी आहे ऐं उनजो जेको PG उनखे चवंदा प्रोसिक्यूटर जनरल हूंदो आहे। उन खां पोइ वरी जेको आहे सो जज हूंदो आहे या जुडिशरी आहे ऐं उन खां पोइ वरी प्रिज़न आहे या जंहिंजो हेड IG हूंदो आहे। त इन लिहाज़ सां पुलिस जेको आहे सो इन्वेस्टिगेशन कंदी आहे ऐं उन खां पोइ जेको एविडेंस मिलंदो आहे प्रोसिक्यूशन वारा उहो एविडेंस खणी ऐं उनखे कन्विक्शन कराइण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं जज उनखे सज़ा ॾींदा आहिनि ऐं उन सज़ा ते जेको अमल थींदो आहे उहो प्रिज़न डिपार्टमेंट या करेक्शन डिपार्टमेंट में थींदो आहे। त उन हवाले सां इहो त हाणे पुलिस जे अंडर कोन्हे। ऐं बाक़ी जेको इन्वेस्टिगेशन जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई त हाणे कुझु उन ते रिफॉर्म्स बि अचनि पिया। असल में हुअणु त ईअं घुरिजे त FIR जॾहिं थींदी आहे त उन खां पोइ ज़रूरी न आहे त को तव्हां उन माण्हूअ खे अरेस्ट कयो, तव्हां इन्वेस्टिगेशन में एविडेंस कलेक्ट कयो। अगरि तव्हांखे सफिशेंट एविडेंस मिले थो त पोइ ऐं उन माण्हूअ जे ज़रूरत आहे अरेस्ट करण जी त उहो अरेस्ट करे ऐं जेको एविडेंस आहे उहो वरी तव्हां प्रोसिक्यूशन खे ॾींदो, प्रोसिक्यूशन वारा उनखे अदालत में प्रोसिक्यूट कराइनि। न ईअं ई थिए थो, ईअं ई थिए थो। हाणे ॻाल्हि इहा आहे त चयो ईअं थो वञे त भई FIR थी आहे, फरियादी बि इहो चए थो त जीअं FIR थिए अगरि तव्हां उनखे अरेस्ट न कयो त इनजो मतिलबु यार तव्हां पुछा ॻाछा कोन कई। उसूलनि थियणु घुरिजे
जेको कि इन खे मिसयूज़ कयो थो वञे। पुलिस पहिरीं जेको आहे सो माण्हू खे अरेस्ट करे थी, हालांकि हक़ीक़त में ईअं घुरिजे त उनजी इन्वेस्टिगेशन करे ऐं उन में जीअं ॿाहिरिनि मुल्कनि में बि थींदो आहे। ऐं हाणे शायदि इन हवाले सां FIR में कुझु चेंजिस बि अचनि पियूं, जीअं FIA में FIR खां पहिरीं इंक्वायरी थींदी आहे ऐं उन खां बाद में FIR थींदी आहे। पर जेको सिरेदस्त हींअर निज़ाम आहे उन में बहरहाल ईअं थींदो आहे जो को बि FIR थींदी आहे। ऐं औरतुनि जे हवाले सां त बिल्कुलु पुलिस कॾहिं बि जेसि ताईं की उनजो क्लियर कट कोई बि को सबूत न हूंदो आहे या ज़रूरत न हूंदी आहे, पुलिस गिरफ़्तार न कंदी आहे। सवाल ई न पवंदो आहे, छाकाणि जो पुलिस जो खे औरत जो रखणु, उनजी कस्टडी मजिस्ट्रेट वटि पहुचाइणु, उहे उन में चेक्स तमामु घणा आहिनि। इन करे पुलिस जेको आहे औरत खे इन मामले में कंहिं बि क्राइम में जॾहिं का साबिती हूंदी आहे, का ॻाल्हि हूंदी आहे त पोइ उन में गिरफ़्तार करे, छाकाणि उनखे घटि में घटि टाइम में रखिणो आहे ऐं फ़ौरन जेको आहे सो हुनखे जुडिशियल में मोकिलिणो आहे। त हुन हवाले सां औरत सां एतिरी न प्रैक्टिस ॾिसो न, अगरि तव्हां ॿुधायो त औरतूं अगरि कंहिं क्राइम में हूंदियूं आहिनि त उहो को वधीक तव्हांखे ख़बर अथव मॉनिटर थींदो आहे ऐं जुडिशरी उनखे मॉनिटर कंदी आहे। उन में जीअं थोरे टाइम में इन जी इन्वेस्टिगेशन कंप्लीट थी वेंदी आहे। ऐं बाक़ी हाणे जेका तव्हां बि सुवाल कयो न त उहो हुअणु घुरिजे त जीअं जेका तव्हां चयो त डिटेक्टिव जेके टूल्स, हाणे ॻाल्हि इहा आहे त उहा इन्वेस्टिगेशन, साइंटिफिक इन्वेस्टिगेशन जी अञा ज़रूरत आहे पुलिस में ऐं इन्वेस्टिगेशन में इम्प्रूवमेंट जी तमामु घणी ज़रूरत आहे। त उन सां इहो थींदो त पोइ जेको आहे फ़ौरन तव्हांखे सबूत जेको बि हूंदो मिली वेंदो ऐं उन खां पोइ उन जेको इनखे प्रोसिक्यूशन खे बि आसानी थींदी ऐं अगरि कन्विक्शन हूंदी त उन में बि बहितरी ईंदी। त इन में इन्वेस्टिगेशन जे हवाले सां इम्प्रूवमेंट जी ज़रूरत है। जी हाँ। नूरसबा साहबा, मैं आपसे पूछना चाहूँगी कि कितने अभी तक लीगल एड ने कितनी औरतों को जो है वकील करके दिया है, लीगल एड फराहम की है, अंदाज़न चले इस साल ही, और अगर करके भी दिया है उसके बाद फॉलो अप कितना है? आई मीन कोई आपने वकील करके दे दिया उस वक्त जो भी हुआ, क्या वो टिल एंड के उसको सज़ा मिल जाए या बरी हो जाए तब तक वो उसका फॉलो अप होता रहता है या नहीं? देखिए, अगर आप कहते हैं कि इस साल में कितने तकरीबन 12 लड़कियां या 13 जो हम लोग निकाल चुके हैं, और सिर्फ मैं ही काम करती हूँ वीमेन प्रिजन में। ठीक है, क्योंकि लड़कियों की क्वांटिटी कम है और केस भी और दूसरे वकील भी करते हैं। शुरू से लेके आखिर तक जो हमारे पास केसेस होते हैं, क्योंकि वो बेचारी गरीब होती हैं, जो वकील नहीं कर सकती हैं, तो वो दूसरा वकील भी नहीं आता है उसमें, तो हम आखिर तक उनका केस करते हैं। वो अगर बरी हो जाती हैं तो तब हम, बल्कि उनके बाद भी हम उनका इंटरव्यू कर रहे होते हैं कि भाई आपको कोई मुश्किलात तो पेश नहीं आ रही हैं। कभी कभी ऐसा होता है कि अगर उनको किसी जॉब की ज़रूरत होती है, कोई हमारे पास अगर ऐसा होता है या कोई ट्रेनिंग करना चाहती हैं वो, तो हम उनको करवाते हैं। बल्कि एक लड़की थी उसमें जो मर्डर केस में थी, और वो वहाँ से गई और उसने रिक्वेस्ट भी की, तो फिर उसको हमने अंदर तो होती है इसकी कंप्यूटर की ट्रेनिंग, लेकिन बाहर भी उसको प्रोवाइड की इसके। इस तरह के बहुत सारी होती हैं कि जो हमारे पास आती हैं बाद में, जो बेचारी मजबूर होती हैं, तो हम उनकी मदद भी कर रहे होते हैं, उनकी फैमिली की भी मदद कर रहे होते हैं। ये कि वो अगर अंदर हैं और उनकी फैमिली के जो लोग हैं वो हमारे पास आते हैं, कुछ पैसे वो मांगते हैं, कुछ करते हैं, उनका माहाना वजीफा भी उनको देते रहते हैं। जी बिल्कुल, आखिर तक। जी बिल्कुल, आखिर तक सजा मिल जाए, छूट जाए। जी, और जो भी, हाँ बिल्कुल। ओके नाज़रीन, ब्रेक टाइम थियो आहे, हिकिड़े नंढे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। नुसरत साहब, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त ही त मतिलबु हिकिड़ी कमेटी आहे जेका लीगल एड फराहम करे थी औरतुनि खे जेके उते जेल्स में आहिनि। छा गवर्नमेंट जे तरफ़ां बि का जेको आहे सो वकील मुहैया कयो थो वञे औरतुनि खे, अगरि कंहिं वटि वकील न आहिनि, या अगरि लीगल एड उतां मतिलबु लीगल एड कमु ख़तमु थी करे छॾे त उन खां पोइ उन्हनि जेके औरतुनि वटि वकील न आहिनि त उन्हनि खे वकील फराहम गवर्नमेंट या तव्हांजूं जेके इख़्तियारियूं आहिनि उहे कनि थियूं या नथियूं कनि? हिकु इहो सुवालु। सेकेंड इहो त 18 साल या 18 सालनि खां अगरि घटि आहे छोकिरी एज में, त छा उनजी ज़मानत ईअं नथो थी सघे त ज़मानत उनजो राइट करार ॾिनो वञे ऐं उनखे इन सॼो जेको प्रोसीजर आहे उन में विझण खां पहिरीं उनखे ज़मानत ॾिनी वञे, उन खां पोइ इन्वेस्टिगेशन हलनि, ऐं जीअं त मतिलबु उन ते को फ़र्क़ु न पवणु घुरिजे? जेको तव्हां सवाल कयो लीगल एड जे हवाले सां, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जस्टिस नासिर असलम साहब जी जेका इहा लीगल एड ऑफिस आहे, जंहिं इहो हिकु वुमन जेल खां स्टार्ट वरितो,
और गवर्नमेंट जी उनमें काफ़ी सिंध गवर्नमेंट जी फंडिंग हुई, कुछ इंटरनेशनल फंडिंग भी हुई, जंहिं तहत हिन जो दायरेकार वधायो वियो। हिन वक़्तु हुननि जो कमु सिंध जे 20 जेलनि ते थिए पियो ऐं उन सभिनी जेलनि ते हू लीगल एड प्रोवाइड कनि पिया। उनमें हुननि जी गवर्नमेंट जी बि उन्हनि खे सपोर्ट हासिलु रही आहे। उनखां अलावा वुमेन डेवलपमेंट जेको इदारो आहे उन्हनि जो बि काफ़ी उन सां सहकार रहियो आहे ऐं ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे बि उन में कमु कनि पियूं। उनखां अलावा हिकिड़ी ॿी ऑर्गेनाइज़ेशन आहे हिते कराची बेस्ड जेका बि औरतुनि जे वुमेन एड जे नाले सां वुमेन एड जे नाले सां बि आहे, इस्लामिक वुमेन लॉयर्स फोरम समथिंग लाइक दैट, उहा बि हिते करे पई कराची में कमु। त इदारा त काफ़ी आहिनि, मोस्टली पर ये कराची में ही है न उन्हनि जो पंहिंजे इंटीरियर में बि कनि पिया ऐं कराची में, हैदराबाद में, लाड़काने में बि औरतुनि जे लाइ त कमु थिए पियो। सो उन में लीगल एड जो को एॾो प्रॉब्लम कोन्हे त पोइ वकील न हुजे कंहिं औरत वटि, अहिड़ो को प्रॉब्लम किथे बि कोन्हे, वकील सभिनी वटि आहिनि। ऐं नासिर साहब वारनि जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा ॾाढी प्रोएक्टिव आहे ऐं हर केस खे फॉलोअप कनि था ऐं प्रॉपर तरीक़े सां अंजाम ते गुज़राइनि था। उन मतिलबु लीगल एड जे हवाले सां कोई इशू कोन्हे। बाक़ी जेको तव्हांजो ॿियो सुवाल हुयो त 18 साल खां छोकिरी, हाणे ॾिसो जेको बि छोकिरो या छोकिरी जेको 18 सालनि खां नंढो आहे त उहो जुवेनाइल सॾिबो। जुवेनाइल जस्टिस ऑर्डिनेंस 2000 तहत ज़मानत उनखे ॾाढो लिबरली, छोकिरनि में बि इहो आहे त 6 महीननि जे अंदरि अंदरि हुननि जी केस खे डिस्पोज़ कयो वञे, हलाए करे ख़तमु अंजाम ते पुॼायो वञे जेके माइनर ऑफेंसिस आहिनि उनमें, न त हुनखे ज़मानत ॾिनी वञे। सो ऐं छोकिरियुनि जे मामले में अकॉर्डिंग टू लॉ प्रैक्टिस में आहे बिल्कुलु जीअं असांखे मूंखे इहा ख़बर आहे त जीअं चयो वियो त जेको डाइवोर्स या तलाक जो केस आहे उहो 3 महीननि जे अंदरि जज खे ख़तमु करिणो आहे, ठीकु आहे। लेकिन असां केतिरा ई अहिड़ा डाइवोर्स जा तलाक जे लाइ खुला जे लाइ केस आहिनि जिन खे साल बि थी थो वञे, 6 महीननि खां मथे थो थी वञे। त उन हवाले सां तव्हां इहो ई त पुछणु चाहियां त तव्हांखे ॿुधायां त ख़ासि तौर ते छोकिरियुनि जे हवाले सां अदालतूं काफ़ी लिबरल आहिनि ऐं अदालत जी बि इहा कोशिशि हूंदी आहे त उहा घटि में घटि जेल में हुजे ऐं बिल्कुलु जेल में न वञे त बहितर आहे, पर ज़ाहिर आहे कुझु केसिस अनअवॉइडेबल हूंदा आहिनि त उन में ऐं उन में ज़मानतूं तमामु लिबरल वे में ॾिनियूं वञनि थियूं, प्रोवाइडेड की उन जेको ज़ामीन पवण वारो हुजे या ॿियो वरी इहे शयूं बि ॾिठियूं हुजनि त छोकिरी जेकॾहिं उहा ॿाहिरि निकिरे थी त उन जो को ठिकाणो बि आहे या न आहे। मतिलबु इहे सभु मुख़्तलिफ़ जेके सर्कमस्टांसिस ॾिसी करे अदालत घणो करे हिन में ॾाढो लिबरल जेको आहे सो व्यू वठंदी आहे। अच्छा सर, सिंध असेंबली शर्मिला फारूकी साहिबा हिकिड़ो बिल ॾिनो हो सिंध असेंबली में DNA लेबॉर्ट्री जे लाइ सिंध में, ऐं उन खां पोइ इहो करार ॾिनो वियो त भई रेप केसिस में DNA मस्ट आहे, मतिलबु मेन एविडेंस आहे। पोइ चयो वियो त भई डिपार्टमेंट वटि पैसा न आहिनि, ईअं न आहे, लेबॉर्ट्री नथी हुजे, लेकिन फाइनली इहो थियो त उहो पास थी वियो ऐं क़ाइम अली शाह साहब CM सिंध आहिनि, उन्हनि इफ़्तिताह बि कयो उन लेबॉर्ट्री जो। मूंखे पुछणो इहो आहे त उहा जेका लेबॉर्ट्री आहे उहा केतिरी फंक्शनल आहे, छा उनमें केसिस वञनि था नथा वञनि, केतिरी आहे, ऐं ॿी ॻाल्हि इहा त उहा सिर्फ़ु DNA लाइ या फ्रांसिक लाइ बि आहे। सपोज़ अगरि को अहिड़ो केस आहे जीअं चवंदा आहिनि त भई मतिलबु हियरिंग जे लाइ या इन ॿिया जेके बि टूल्स आहिनि जेके उनमें फ्रांसिक में रिपोर्ट्स में अचनि था उहे न, DNA त सिंपल हिकिड़ो ब्लड टेस्ट आहे, उहो वठो ऐं उनजे लाइ आहे। त इन हवाले सां तव्हां खां थोरो पुछणु चाहींदमि। हिते न सिंध पुलिस में हींअर हिकिड़ी लेबॉर्ट्री आहे, फॉरेंसिक लेबॉर्ट्री बि आहे, फॉरेंसिक डिवीज़न आहे, उहा त पंहिंजे तरफ़ां कमु करे पई जेके बि अहिड़ा एविडेंस आहिनि उन हवाले सां, पर जेसि ताईं DNA लेबॉर्ट्री जो तालुक़ु आहे त उहो सिंध पुलिस वटि त का बि कोन्हे अञा ताईं। बाक़ी LMC ऐं हिन में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में अञा ॿुधो आहे त ठहींदी या उन में प्रोसेस में आहे, ऐं पंजाब में आहे, इस्लामाबाद में आहे, सिंध में अञा DNA लैब न आहे जेको, बाक़ी हाणे उहा प्रोसेस में आहे ठहिण जे, इफ़्तिताह थियो आहे, पर आउं सम्झां थो अञा फंक्शनल न आहे थी। ऐं रेप में DNA जेको आहे सो उहो मेन एविडेंस आहे, ऐं इन ई करे जॾहिं हितां खां वञनि थियो इस्लामाबाद त ऐं उनजो एक्सपेंसिस बि तमामु घणा था अचनि। सेकेंड इहो जेसि ताईं आमतौर ते अगरि को रेप केस थिए थो या अहिड़ी का शइ थिए थी त उनमें जेसि ताईं माइट डिसाइड कनि त इहो वञिजे इन कोर्ट जे प्रोसेस में न वञिजे, हिकिड़ो उनमें एतिरो टाइम लॻे थो। उन खां पोइ थाणे वारनि में
जे उन में टाइम लॻे थो, पोइ उहे शयूं ओसि ताईं मोकिलण में ओसि ताईं मोकिलण, त उनमें हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे जेको काउंट ज़रूरु थींदो आहे उन एविडेंस खे मतिलबु फाल हुअण में। ऐं अगरि उहो नथो थिए त उनजे करे अक्यूज़ आसानी सां जेको आहे सो निकिरी सघे थो। त सवाल इहो त इन ते अगरि कुझु न आहे थियो त अव्हां जे हवाले सां इन ते को कमु थिए पियो या न? इन में ॾिसो, इहो जेसि ताईं DNA लैब जो तालुक़ु आहे उन में हमेशह पुलिस तरफ़ां रिक्वेस्ट कई वई त जेतिरो बि जल्दी थी सघे DNA लैब सिंध में हिकिड़ी हुजे, हुअणु घुरिजे। छाजे करे जो इन में इलाही मसइला पिए थिया त DNA जे लाइ जेका बि टेस्ट कराइणो पियो पए उहो इस्लामाबाद, उन में टाइम लॻो पिए, अचण में वञण में एक्सपेंसिस बि घणा थिया पिए, पर हुनजी जेका मौजूदगी सिंध में न हुई ऐं गवर्नमेंट इन खे ॾिसंदे जेको आहे डिसाइड कयो आहे इफ़्तिताह जीअं तव्हां चयो थियो आहे, पर अञा ताईं फंक्शनल न थी आहे, पर इंशाल्लाह हाणे जल्दी फंक्शनल थी वेंदी, जल्दी फंक्शनल थियणु घुरिजे। छाजे करे जो इन जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं अगरि DNA लैब हूंदी त उन सां जस्टिस ॾियण में वधीक आसानी थींदी, जल्दी थींदी, स्पीडी थींदी ऐं जल्दी थियणु घुरिजे। जी नूर साहिबा, मैं आपसे पूछना चाहूँगी कि लीगल एड को गवर्नमेंट की तरफ से फंडिंग होती है तो लीगल एड काम कर रहा है, अगर वो आपने कहा जैसे श्योरिटी की फंडिंग रुक गई तो वो रुक गया, ऐसे ही अगर ओवरऑल फंडिंग रुक जाती है तो लीगल एड की सस्टेनेबिलिटी के लिए, कि औरतों के लिए काम के लिए आपके पास कोई प्रपोजल या कोई इन फ्यूचर आपने इसकी कोई प्लानिंग की है? ये प्लानिंग तो मुझे नहीं मालूम, ये तो जस्टिस साहब के को मालूम होगी, क्योंकि हम तो इसकी जरूरत तो हमेशा रहेगी, बिल्कुल जरूरत रहेगी। देखिए इसके अलावा भी जस्टिस साहब ने बहुत सारे काम शुरू किए हुए, कॉल सेंटर बनाया है 2014 में, इसमें कि हर कोई कॉल कर सकता है, 24 घंटे उसमें कॉल हो सकती है और उसमें कानूनी मुशावरत होती है, कोई अगर कोई कानूनी बात पूछते हैं किसी भी वक्त वो उनको प्रोवाइड की जाती है, क्योंकि हमारे वकील वहाँ बैठे होते हैं 24 घंटे, उनको दी जाती है लीगल मुशावरत। अब ये कि अब अगर ये आप मुझे कह रही हैं कि फंडिंग अगर रुक जाती है तो ये आमतौर पे कहा जाता है कि NGOs या कमेटीज तब तक काम करती हैं जब तक उनको फंडिंग हो। देखिए बात ये है कि बीच में हम लोग काम कर रहे थे तो हम ये शायद आपको याद भी होगा कि वकीलों ने शोर मचाया था कि ये सारे जो लोग ये नासिर साहब वाले फ्री में काम कर रहे हैं और हमारा जो पैसों वाले केसेस हैं तो ये लोग ले लेते हैं और ये फ्री में काम करते हैं। तो पहले हमारे जो ऑफिस थे सारे जेलों के अंदर थे, हम जेल में काम कर रहे थे तो जेल में हमारे ऑफिस बने हुए थे जो ओवरऑल सिंध में, लेकिन फिर ये हुआ कि हम लोगों ने अपने ऑफिस भी ज़ाहिर वहाँ से हटा लिए, लेकिन काम हमने फिर भी किया कि हमारी अगर बीच में फंडिंग भी रुक गई थी तो लेकिन हम काम कर रहे थे, काम हो रहा था हमारा। सारे जो वकील थे हमारे, बल्कि नासिर साहब जो हैं जस्टिस नासिर साहब, वो मैं ये कहना चाहूँगी कि मेरी नज़र में तो अभी तक कोई पाकिस्तान में तो है नहीं कोई ऐसा जो वो बिल्कुल इंतहाई ईमानदारी से और नेक नियति से काम कर रहे हैं, बल्कि वही नहीं, उनकी जो नवासी है हया जो हमारी एडमिन है वो भी उसी तरह काम कर रही हैं। और इंशाल्लाह मेरा ये ख्याल है कि अगर हम रहे ना रहें लेकिन ये इदारा बंद नहीं होगा, क्योंकि नेक नियति भी शामिल होनी चाहिए। पंजाब में रेस्क्यू 112 जे नाले सां हिकिड़ी मतिलबु आहे, रेस्क्यू माण्हुनि खे रेस्क्यू समरादी न आहे त मतिलबु बाहि लॻी वई अथई एमरजेंसी में, पर अगरि सपोज़ का औरत फ़ोन करे थी त मुंहिंजो दरवाज़ो केरु खोले ऐं अचणु थो चाहे, मूंखे मारणु थो चाहे, त फौरी रेस्क्यू कंदा आहियूं। जीअं ॿाहिरि हर हंधि थींदो आहे, इवन एनिमल्स खे, जानवरनि खे बि रेस्क्यू कयो वेंदो आहे। पंजाब में इहा 112 जेका रेस्क्यू कमु करे थी, KP हाणे मंज़ूर कई आहे ऐं सिंध जा मूंखे पुछणो आहे तव्हां खां त तव्हां सिंध में इहा अहिड़ी रेस्क्यू का जेका आहे सर्विस ॾियो पिया न पिया ॾियो, स्पेशली पर्टिकुलरली विमेन के? न, सिंध में मुंहिंजे ख़्याल सिंध में अञा ताईं उहो जेको पुलिस जे हवाले सां त 15 आहे, त अगरि कंहिंखे 15 सिर्फ़ु पुलिस जे हवाले सां आहे, बाक़ी उन खां अलावा जेके जीअं बाहि हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो कमांड सेंटर हुजे जंहिंमें अगरि तव्हांखे बाहि जो इतला ॾियणो आहे या तव्हांखे ॿियो को प्रॉब्लम आहे या एम्बुलेंस खपे या इन क़िस्म जो को कमांड सेंटर अञा न ठहियो आहे, जंहिंजे लाइ ॿुधण में इहो त कमांड सेंटर ठहियो, पर उन में अञा ताईं उहो जॉइंट ठहंदो जंहिंजी अञा उहो न ठहियो आहे ऐं अहिड़े क़िस्म जी सर्विस कोन्हे। अलॻि अलॻि सर्विसिस आहिनि, जीअं अमन फाउंडेशन जूं एम्बुलेंस आहिनि, ईदी जूं आहिनि ऐं पुलिस जे लाइ अलॻि 15 आहे, त इहे इन हिसाब सां या फायर ब्रिगेड जो अलॻि आहे। पर जहिड़े नमूने सां पंजाब में हिकिड़ो इदारो आहे
रेस्क्यू जो अहिड़े नमूने जो इदारो हिते न आहे सिंध सचो न आहे ठाहिणु घुरिजे या न ठाहिणु घुरिजे केरु ठाहींदो न बिल्कुलु ठाहिणु घुरिजे गवर्नमेंट जो जो कमु आहे उहो त सिर्फ़ु पुलिस जे हवाले पुलिस जे हवाले सां ऐं हिकिड़े कंहिं ख़ासि मतिलबु जीअं एमरजेंसी क्राइम जे हवाले सां क्राइम जे हवाले सां लेकिन जीअं रेस्क्यू कंहिं शइ खे कयो वञे स्पेशली पाण वटि त एतिरा मसइला हूंदा आहिनि औरतुनि जे हवाले सां इन जे लाइ छो न आहे ऐं इनखे केरु कंदो मतिलबु आई मीन न इन जे हवाले सां बिल्कुलु हुअणु घुरिजे जीअं पंजाब में आहे केपी में बि आहे हिते बि हुअणु घुरिजे ऐं हिन में हिकु क़िस्म जो हिकिड़ो नंढो सेंटर ठाहियो गवर्नर कराची में कमिश्नर साहबु पंहिंजे ऑफिस में पर उहो नंढी लेवल ते उहो बि एतिरो फंक्शनल नथो नज़र अचे बहरहाल इहो हुअणु घुरिजे ऐं इन में गवर्नमेंट खे जेको आहे सो सर ह्यूमन राइट्स सेल ई जेके पुलिस जा आहिनि उहे बि फाल न आहिनि ऐं मतिलबु ही जेसि ताईं रेस्क्यू अचे पर जेके ह्यूमन राइट्स सेल आहिनि उहे छो फाल न आहिनि ह्यूमन राइट्स सेल जेके आहिनि जीअं डिस्ट्रिक्ट्स में या उहे त आहिनि डिस्ट्रिक्ट में या DIG ऑफिस में जेको आहे हिकिड़ा फैसिलिटेशन सेंटर बि ठाहिणा हुआ ऐं ह्यूमन राइट्स सेल्स बि ठाहिणा हुआ ऐं त उन हिसाब सां प्लैनिंग हुई त जेको आहे सो कराची में इहे हर हिकु ज़िले में ठाहिया वञनि लेकिन उहे मतिलबु उहे फंक्शनल न आहिनि हा ऐं कमु नथा कनि उहे अञा न उन्हनि वटि हेल्पलाइन आहे हेल्पलाइन आहे बाक़ी उहे आहिनि त सही पर उनजी जीअं फंक्शनल सही प्रॉपरली हुअणु घुरिजे उन हिसाब सां अञा ताईं उहो फाल न थी सघिया आहिनि मैं तव्हां सभिनी जे शुक्रगुज़ार आहियां तव्हां आया ऐं असांखे टाइम ॾिनो नाज़रीन जेल्स खे अगरि इस्लाह घर में तब्दील करिणो आहे अगरि करेक्शन प्लेसिस बनाइणो आहिनि त असां सभिनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं जेल रिफॉर्म्स जे लाइ कोशिशूं करणियूं पवंदियूं मीडिया खे पंहिंजो रोल अदा करिणो पवंदो ऐं जेके बि इन में स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सभिनि खे जेको आहे सो इन में गॾिजी कमु करिणो पवंदो जीअं हिकु जेल्स जेके आहिनि उनमें अगरि को माण्हू वञे थो त उहो जॾहिं ॿाहिरि निकिरे त उहो हिकिड़ो सुठो इंसानु पैदा थी निकिरे ऐं स्पेशली औरतूं ऐं पुलिस जेका आहे उन्हनि खे टुवर्ड्स विमेन जेको रवैयो आहे उहो चेंज करिणो पवंदो ऐं इहो असां सभु इन ई सोसाइटी ऐं माशरे जा हिसो आहियूं ऐं असां सभिनि खे गॾिजी इन जे लाइ कोशिशि करणी पवंदी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़